मटियारी ज़िले काउंसिल जे अॻूणे चेयरमैन ऐं पीपी अॻवान मखदूम फ़खर ज़मान सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 4 साल ज़िले काउंसिल जी चेयरमैनशिप वारे दौर में मटियारी ज़िले जी अवाम जे विच में हुयसि ऐं हिन वक़्त बि अवाम जे विच में आहियां। जेका सीट मिली सूबाई ऐं क़ौमी असैम्बलियुनि में मटियारी ज़िले जी अवाम जो आवाज़ बणिजंदासीं। कॾहिं बि अवामी मसइलनि ते कंप्रोमाइज़ न कयो आहे ऐं न कंदासीं। एजुकेशन ऐं ज़राअत ते ख़ुसूसी प्लान जोड़ींदासीं। पीडीएम हुकूमत कहिड़ा IMF सां मुआहिदा कया आहिनि उहे ज़ाहिर थियणु घुरिजनि। महांगाई जे करे अवाम परेशान आहे। निगरान हुकूमत जे ख़िलाफ़ एहतिजाज करण मां को फ़ाइदो कोन्हे। कुछ अनासिर सीटनि जे हवाले सां ग़लति ख़बरूं हलाइनि पिया। ईंदड़ इलेक्शन में PS 59 ते MPA जी सीट जो उम्मीदवार आऊं आहियां। ॾिसजे पार्टी कंहिंखे थी टिकट ॾे। अगरि मखदूम जमील ज़मा साईं MPA जी सीट ते बीहंदा त आऊं MNA जी सीट ते बीहंदसि ऐं अगरि जमील ज़मा साईं MNA जी सीट ते बीहंदा त आऊं MPA जी सीट ते बीहंदसि। मखदूम ख़ानदान हिकु आहे, असां में के इख़्तिलाफ़ न आहिनि। PS 59 मटियारी जी सीट जो उम्मीदवार आऊं ई आहियां। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची